तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ीक़त न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक वाक़े खां ख़बर शामिल कंदा हलूं त अफ़सोसनाक वाक़ियो टंडो अलियार राति देर सां दासूड़ी थाणे जे अदा मीराबाद वेझो अंबनि सां भरियल मज़दा तेज़ रफ़्तारी सबबि खाईअ में ऊंधी थी पई। 15 पोरियत दर्जी विया, 4 फोत ऐं 6 ॼणनि जी हालति गणती जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल टंडो अदम मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे फर्स्ट एड ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो आहे, जॾहिं त हादसे में फोत थींदड़नि जो तालुको जलालपुर मुल्तान पंजाब सां ॿुधायो पियो वञे, जेके टंडो अलियार जे मुख़्तलिफ़ बाग़नि ते मज़दूरी लाइ आयल हुया। अचो त हलूं था जिते DSP साले नायो मीडिया सां ॻाल्हाए रहियो आहे। यानी कि कराची के लिए जानी थी, लेकिन वो रास्ता लेके गई मीरपुर खास की तरफ। तो वहाँ से जब उनको पता लगा कि ड्राइवर को ये रास्ता मीरपुर खास की तरफ है, तो उसने वो वहाँ से घुमाई है गाड़ी। जैसे गाड़ी घुमाई है तो वो पलटी हो गई है खड्डे में। उसमें 15 आदमी टोटल ऊपर से बैठे मजदूर थे जो मुल्तान की साइड के। उसमें 4 फौती है, 4 फौत हो गए, 6 ज़ख्मी है जो 4 रेफ़र किए हैं हैदराबाद और 2 इधर टंडो आदम हॉस्पिटल में, और 4-5 आदमी जो सही सलामत बच गए। टोटल 15 आदमी थे। ये मजदूर जो मुल्तान जलालपुर मुल्तान साइड के। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक वाक़े खां ख़बर ॾेई रहिया हुआसीं टंडो अलियार खां, जिथे मिज़दा कल्टी थियण जे नतीजे में 4 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुलेदी, हक़ीक़त न्यूज़, टंडो अलियार।